टिब मीहर शाह में हिंदू बिरादरी पारां होली जो मज़हबी ॾिणु निहायती जोश जज़्बे सां मल्हायो वियो। हिंदू बिरादरी जे मज़हबी होली जे ॾिण जे मौक़े ते नसीर माड़ीचो, राजा कुमार, मनूमल, परवेज़ माड़ीचो जी अॻवानी में होली जी ख़ुशी में रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी पीपुल्स पार्टी अॻवान पीर सैयद हुसैन शाह जिलानी जी राइशगाह जिलानी हाउस ते पहुती, जिते हिंदू बिरादरी जे नौजवाननि पारां ठुमरियूं हणी हिक ॿिए खे रंगनि सां रंगियो वियो। हुन मौक़े ते पीपुल्स पार्टी अॻवान पीर सैयद हुसैन शाह जिलानी रैली में शरीक हिंदू बिरादरी के नौजवाननि खे मिठाई खाराए आदर भाव कयो। हुन मौक़े ते पीपुल्स पार्टी अॻवान पीर सैयद हुसैन शाह जिलानी नसीरमल मुनीरमल ॻाल्हाईंदे चयो त असां हिक ॿिए जे धर्म जी इज़त करणु घुरिजे। असां ईद जे ॾिहाड़े ऐं होली ॾिण ते हिक ॿिए जी ख़ुशियुनि में गॾु हूंदा आहियूं। हिंदू बिरादरी जो चवणु हो त होली ख़ुशियुनि ऐं रंगनि जो त्योहार आहे, जेको हर साल मल्हाए हू प्यार ऐं मोहबत खे आम कनि था। संदन चवणु हो त सिंध अमन वारो सूबो आहे, जिते असीं हिंदू मुस्लिम पाण में प्यार ऐं मोहबत सां रहंदा आहियूं।